काज़ी अहमद 3 ॾियारा अॻु काज़ी अहमद थाणे जी हद में ॻोठ मीर मोहम्मद खोसो में ज़मींदार पारां मुबैना तौर ते गोलियूं हणी क़तल कयल पोरियत अली मुर्तज़ा खोसो जे क़तल केस में नामज़द जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। औरतुनि दाहींदे चयो त कानून बि ग़रीबनि जे मथां मढ़ियो वेंदो आहे। वॾेरे जी औताक ते वञण खां पुलिस साफ़ इनकार करे छॾियो आहे। वॾेरा जंहिंखे चाहिनि क़तल करे ऐं आज़ाद घुमंदा वतन। उन्हनि IG सिंध ऐं SSP नायब शाह खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते हुन जे नौजवान जा कातिल गिरफ़्तार कया वञनि। ॿी सूरत में एहतियात जो दाइरो वधायो वेंदो।